नाज़रीन, बुलेटिन जो सिलसिलो जारी है। हिते अवांखे ख़बर ॾींदा हलूं त जोही में ख़तरनाक सूरत हाल पैदा थियण खां पोइ इंतज़ामी अमलदारनि पारां सभु ठीकु आहे वारो लाॻ आलापियो पियो वञे। इंतज़ामी अमलदारनि चयो आहे त नई घाट जे पाणी में लाथ अचणु शुरू थी वई आहे, जंहिं खां पोइ FP बंद तां बि पाणी जो दबाव काफ़ी हद ताईं घटिजी रहियो आहे। हुननि जो त हाणे को वॾो ख़तरो न आहे, पर एहतियातन ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। फ़ौज ऐं रेंजर समेत ॿिया ॻोठाणनि खे रेस्क्यू करण में मसरूफ़ आहिनि। नाज़रीन, एक भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर पिया कयूं त जोही में बंद टुटण ऐं घारा लॻण खां पोइ ॻोठाणा सख़्त ख़ौफ़ में मुब्तला आहिनि, जेके मुसलसल लॾ पलाण करे रहिया आहिनि। इन बावजूद इंतज़ामिया पारां सभु ठीकु आहे वारो राग आलापियो पियो वञे। इंतज़ामी अमलदारनि चयो आहे त नई घाट जे पाणी में लाथ अचणु शुरू थी वई आहे, जंहिं खां पोइ FP बंद तां बि पाणी जो दबाव काफ़ी हद ताईं घटिजी रहियो आहे। हुननि जो त हाणे को वॾो ख़तरो न आहे, पर एहतियातन ॻोठाणनि खे महफ़ूज़ हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। फ़ौज ऐं रेंजर्स समेत ॿिया ॻोठाणनि खे रेस्क्यू करण में मसरूफ़ आहिनि।